अर्ज़ु कंदसि श्री लक्ष्मण लुधाणी खे त अचनि मंच ते ऐं असां सां ॿ अखर शेयर कनि। श्री लक्ष्मण लुधाणी ज़ोरदार तारियुनि जे विच में मंच ते ईंदे तारियूं बीहनि न। श्री लक्ष्मण लुधाणी असांजा राम पंजवानी चैरिटेबल ट्रस्ट जा ट्रस्टी। ये 25 साल असांजे सीता सिंधु भवन में जेके प्रोग्राम हली रहिया आहिनि उनखे पूरा थिया आहिनि, जंहिंमें ठाकुर चावला, पारू चावला ऐं उनजी फैमिली, शोभा चावला, बरखा चावला ऐं अमृता। उन्हनि पंहिंजी सॼी फैमिलीअ असांजे सीता सिंधु भवन खे जेके बि कलाकार आया उन्हनि सभिनी खे उन्हनि हिमथायो ऐं उनखे अॻियां आंदो। पर 25 सालनि खां अॻु जी थोरी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाइणु ज़रूरी आहे त अॼु खां 40 साल अॻु दादा राम पंजवाणी ऐं नरोत्तम दास असांजे ऑफिस में आया, जिते दादा पंजवाणी चयो त भई असांखे हिते ही आस्थान ठाहिणो आहे जिते सभु संगीत ॻाइण वारा, शाइरीअ वारा सभु हुते अचनि, जेके सॼी दुनिया मां ईंदा ऐं उन्हनि जो हिकिड़ो स्थान हुअणु खपे, उन जॻह हुअणु खपे। दादा राम पंजवाणी जे वञण खां पोइ हिकु वॾी जॻह ख़ाली थी वई ऐं सचमुच त उन टाइम ते उहो चिंताजनक ॻाल्हि हुई त हिन खां पोइ छा करे सघिबो। दादा ठाकुर चावला ऐं उनजी सॼी फैमिली उहे सभु अॻियां आया ऐं 25 सालनि ताईं जेसिताणी दादा ठाकुर हुआ, जेसिताणी पारू चावला हुई, उन खां पोइ बि उनजी फैमिली जेको आहे उनखे कंटिन्यू कंदी आई। ऐं उन टाइम ते जेको दादा जो सुपिनो हो त भई इंटरनेशनल सिंगर्स हिते अचनि ऐं उन्हनि सभिनी जो नालो थिए ऐं असांजी जेका सिंधी ॿोली आहे, जेको सिंधी राग आहिनि, उहे सभिनी ताईं पहुचनि। सचमुच ठाकुर चावला ऐं पारू चावला उहो करे ॾेखारियो ऐं अॼु जेके बि आर्टिस्ट उन्हनि हिते पैदा कया उहे सॼी दुनिया में वञी करे हुननि पंहिंजो पाण मल्हायो ऐं उन्हनि पंहिंजा प्रोग्राम कया ऐं सीता सिंधु भवन जो नालो कयूं ऐं अॼु उहे सभु सुठी जॻह ते आहिनि, अॼु प्रोग्राम कनि पिया। हिकिड़ी पोज़ीशन अहिड़ी बि आई जेॾीमहिल ठाकुर चावला जी तबियत ख़राबु थी, उहो हॉस्पिटल में हुआ, मां संदनि सां गॾिजणु वियुसि त जेको प्रॉब्लम हो उन बारे में न ॻाल्हाए करे मूं चयोमांसि यार हिन खां पोइ हीउ कीअं थींदो। मूं चयोमांसि पर हाणे यार तुंहिंजी तबियत उन खां पोइ छा, चई मूं उनजे पुठियां सॼी टीम तयारु करे रखी आहे, तूं वञी सुम्ही पओ, पाण ई सभु संभालींदा, तूं चिंता ई न कर। ऐं सचमुच उन खां पोइ शोभा, बरखा, अमृता जेको कुझु कयो उन्हनि जे लाइ उन्हनि खे सलाम आहे। ऐं जेको बि ठाकुर चावला ऐं पारू चावला हिते पाण निभायो उन्हनि जे लाइ बि उन्हनि सभिनी खे सलाम आहे। जेको कुझु उन्हनि कयो इट इज़ रियली अनबिलीवेबल। ऐं मां सम्झां थो हाणे जॾहिं हीअ पोज़ीशन आई त शोभा ऐं मां 2 दफ़ा पाण में ॻाल्हायो भई सिंधी माण्हू अचनि कोन था ऐं उहा सिंधियत पैदा थींदी किथां। तॾहिं हिकिड़े ॾींहुं शोभा मूंखे चयो, चई हिकिड़ो रस्तो आहे, असीं सिंधी आइडियल शुरू कयूं। मूं चयो इहा त ॻाल्हि तमामु सुठी आहे, उतां असांजे जेके बि नंढा ॿार आहिनि, नंढा सिंगर्स आहिनि, जवानीअ वारा आहिनि, उहे सभु जवान हुते अची सघनि था। मुंहिंजो पर ईंदा, पर उन्हनि जे पुठियां मैग्नेट कहिड़ो आहे, उन मैग्नेट खां सवाइ त केरु ईंदो ई कोन। चई पोइ छा तुंहिंजो वीचारु आहे? मुंहिंजो वीचारु इहो आहे हुन में असीं इनाम रखूं ऐं स्टेज पंहिंजे प्रोग्राम असीं पंहिंजे सीता सिंधु भवन में न कयूं,
असीं कंहिं स्टेज ते कयूं जिते सभु पंहिंजा सिंधी अचनि ऐं उन ॻाल्हि खे सम्झनि त भई हिन खां पोइ असांजी सिंधी ॿोली फ़क़ति उते बीह सघे थी जॾहिं असीं पंहिंजनि ॿारनि खे तयारु कयूं, पंहिंजे जवाननि खे तयारु कयूं। ऐं अॼु उहो ॾींहुं अची वियो आहे, तॾहिं मूं हुनखे चयो त भई ठीकु आहे, तूं हुननि जे मथां इनाम रख, जेको इनाम जे तौरु उहो मां अॻियां ईंदुसि, बाक़ी तूं संभालजांइ। उनजे लाइ जेको इनाम तइ कयो वियो 50,000, 25,000 ऐं 20,000। हिन खां पोइ मां इहो चाहींदुसि असीं डिसंबर में बीठा आहियूं। हुन डिसंबर में असीं हींअर पूरे इंटरनेशनल लेवल ते जेके जेके उते ॼाणंदड़ हुजनि, मां कोन आहियां, जेके बि ॼाणंदड़ हुजनि, सुञाणप वारा हुजनि, उन्हनि जे थ्रू असांखे सॼी दुनिया मां, हिंदुस्तान मां 30 कलाकार ॿिया पैदा करणु खपनि, जंहिंमां सिलेक्ट कंदासीं 10 ॼणनि खे। उन्हनि जे लाइ 10 लख रुपया इनाम फिक्स कयो वेंदो, जेको असीं भरींदासीं। वाह वाह, थैंक यू। अच्छा दादा लक्ष्मण लुधाणी जे लाइ हिकु ज़ोरदार तारी थी वञे। हुननि जेका अनाउंसमेंट कई आहे, असां बि तव्हां सां वाइदो था कयूं त जेको हुननि सोचियो आहे उन खां हिकु क़दम अॻिते वधी करे असां हुननि जूं सभु इच्छाऊं पूरियूं कंदासीं।